अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमीन जोयो एक दफ़ो ॿीहर क़दीम आसारनि जे हिकु माॻ ते मौजूदु आहियां। हिते 3 अदद मक़बरा मौजूदु आहिनि, जंहिंमां हिकु मक़बरे खे मुकमल तौर ते नओं रंग रूप ॾिनो वियो आहे। ॿियो मक़बरो सही सलामत मौजूदु आहे, जॾहिं त 3 मक़बरे जी हालत बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। हिन जो गुंबज़ किरी चुको आहे ऐं हिन में ख़ूबसूरत चिटसाली जा मंज़र ॾिनल आहिनि। हिते 4 मेहूं चुटियल आहिनि। हुन खां अलावा हिकु औरत ऐं हिकु मर्द जी तस्वीर। काफ़ी पेंटिंग जेका आहे सा उहा बेसाइजी चुकी आहे, छो त हिन जो गुंबज़ बि कोन्हे को, ऐं हीउ समूरो हींअर कराटिजी चुको आहे। पर उन हूंदे बि कुझु अक्स वाज़े तौर ते ॾिसी सघनि था, जीअं न उठ ते को माण्हू सवारु आहे ऐं पस मंज़र में रिढियूं ॿकरियूं ऐं काछे जा गाह चिटियल आहिनि। हिन तस्वीर में बि तमामु ख़ूबसूरत चिटसाली थियल आहे। हुन खां अलावा हिन कुंड में वाङण, गिदरा या छायूं चिटियल आहिनि। हिन तस्वीर में बि बहितरीनु चिटसाली थियल आहे। हुन खां अलावा हिन तस्वीर में हिकु बघो मच्छी खाई रहियो आहे ऐं उन जे आसपास ॿियूं बि मच्छियूं चिटियल आहिनि। मजमूई तौर ते हिन मक़बरे में तमामु ख़ूबसूरत उकर थियली आहे, पर बेरहम वक़्तु काफ़ी चिटसाली जेका सा बेसारे छॾी आहे ऐं हिन मक़बरे में अंदरि का बि क़बर मौजूदु न आहे। हिन वक़्तु जीअं तव्हां ॾिसी सघो था, हिन में का बि क़बर मौजूदु न आहे ऐं हिन जो गुंबज़ मौजूदु आहे। हीउ मक़बरो कंहिं बि वक़्तु काछे जी सरज़मीन तां वहिसाइजी सघे थो। हुन खां अलावा हिते 30 खनि क़बरूं अहिड़ियूं आहिनि जेके थलनि ते ठहियल आहिनि ऐं उन्हनि ते पिणु गुलकारी थियल आहे।